कराची में पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ते दहशतगर्दनि जे हमले में एक पुलिस एहलकार ऐं 2 सिक्योरिटी गार्ड शहीद थी विया, जॾहिं त फोर्सेस जवाबी कार्रवाई कंदे हमलो कंदड़ 4 दहशतगर्दनि खे मारे छॾियो। पुलिस मूजिब सूमर जे सुबुह लॻभॻि 10 वॻे 4 दहशतगर्दनि अॻु में स्टॉक एक्सचेंज जे गेट ते दस्ती बम हमलो कयो ऐं पोइ अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। वाक़े जो इतला मिलंदे ई पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री पहुची ऑपरेशन शुरू करे ॾिनो। इख़्तियारियुनि जो चवणो त पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि स्टॉक एक्सचेंज में दाख़िल थियण जी कोशिशि कंदे 2 दहशतगर्दनि खे मारे छॾियो, जॾहिं त वधीक 2 दहशतगर्दनि खे अॻिते हली मारियो वियो ऐं दहशतगर्द स्टॉक एक्सचेंज जी इमारत में दाख़िल न थी सघिया। पुलिस तर्जुमान मूजिब दहशतगर्दनि जे हमले में एक पुलिस सब इंस्पेक्टर ऐं स्टॉक एक्सचेंज जा 2 सिक्योरिटी गार्ड बि शहीद थिया। उन खां सवाइ पुलिस एहलकार समेत 7 ॼणा ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। हमले खां पोइ सिक्योरिटी फोर्सेस वेझनि इलाइक़नि जो मुकमिल घेरो करे वरितो ऐं IIR चंद्रीगढ़ रोड खे मेरी वेदर टावर ऐं शाहीन कॉम्प्लेक्स खां ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। हमले खां पोइ सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह गवर्नर इमरान इस्माइल सख़्त मज़म्मत कंदे रिपोर्ट घुराए वरिती। सिंध रेंजर्स जे तर्जुमान बि वाक़े जी मज़म्मत कंदे ऑपरेशन में समूरा दहशतगर्द मारिजण जी तस्दीक कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।